वणन जो नबी साईं सां प्यार, नांगन जो नबी साईं सां प्यार। और फरमाए सान यसनैन ज़ुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबी ला तहज़न इन्नल्लाह माना। जॾहिं नबी साईं गारे सोर में पहुता, अबू बकर सिद्दीक़ भी नबी साईं सां गॾु। हज़रत अबू बकर सिद्दीक़ गारे सोर में नज़र तो फेराए त बेशुमार सोराख़ ऐं टुकड़ा नज़र था अचनि। जल्दी पंहिंजी चादर लाए, ज़रियूं ज़रियूं करे, लीड़ियूं लीड़ियूं करे पंहिंजी चादर जा टुकड़ा टुकड़ा करे सोराख़ तो बंद करे विझदो तो वञे। ज़री ज़री चादर जी टुकड़ी सब सोराख़ बंद कयईं पंहिंजी चादर सां, पर चादर खुटी पई, हिकिड़ो सोराख़ रहिजी वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन सोराख़ ते पंहिंजी खुड़ी रखी ऐं नबी साईं खे पंहिंजे झोल में सुम्हाइण फरमायो। साईं खे फरमाए साईं दिलि जाॻियो, हाणे तव्हां आराम कयो, थकावट आहे तव्हांखे, तव्हां मुंहिंजे झोल में सुम्हो, मां तव्हांजे चेहरे मुबारक जी ज़ियारत ऐं दीदार कयां। उहे बि मूंखे टे शयूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि। पहिरें नंबर ते मां अबू बकर खे इहा शइ प्यारी आहे जो चेहरो तव्हां मिठे साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो हुजे, अखियूं मां अबू बकर सिद्दीक़ जूं हुजनि पियो, मां तव्हांजो दीदार ई दीदार कयां। ॿी शइ मूंखे इहा प्यारी आहे, माल मां अबू बकर सिद्दीक़ जो हुजे, तक़सीम करण वारा, हथ विराइण वारा त तव्हां मिठे साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जा हुजनि। ऐं टी ॻाल्हि इहा मूंखे प्यारी आहे जो न्याणी मां अबू बकर सिद्दीक़ जी हुजे, घोट तो मिठे मोहम्मद करीम जहिड़ो हुजे। साईं खे फरमाए साईं तव्हां मुंहिंजे झोल में आराम पज़ीर थियो। नबी साईं पंहिंजो मुंहुं मुबारक हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी झोल में रखण फरमायो। साईं खे निंड वठी वई, ख़बर तॾहिं पई जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा गोड़ा अखियुनि मां निकिता पिए नबी साईं जे चेहरे मुबारक ते पिया। पाण साईं सुजाग थिया ऐं हैरानीअ मां साईं पुछा फरमाई, अबू बकर ख़ैर त आहे, अखियुनि मां पाणी थो आहे, छा ॻाल्हि आहे? चए साईं ॻाल्हि इहा आहे, कहिड़ी बलाया जेका मूंखे पटे थी, मुंहिंजी खुड़ीअ खे चक थी हणे, मां ॾाढो पाण खे झलियमि त तव्हांजे आराम में खलल न अचे, तव्हां सुजाग न थियो, पर मां छा कयां साईं? एॾी तकलीफ़ वधी वई जो बेअख्तियार अखियुनि मां पाणी वही आयो जो तव्हांजे चेहरे मुबारक ते पियो। पाण साईं फरमायो खुड़ी परे त कर अबू बकर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो खुड़ी परे कई त नांग निकिरी आयो। पाण साईं नांग सां गुस्सो कंदे, कावड़ कंदे जलाल में फरमायो त ओ नांग हे छा करे विधई? मुझे रफीक के, मुझे यार के, मुझे दोस्त के तू डंग पिया है, हेरे काॾे तुझे मुझे विछड़ो। वो नांग अखियुनि मां पाणी हारे साईं खे फरमाए तो साईं मां तव्हांजो आशिक़ आहियां, मां तव्हांजो परवानो आहियां, मां तव्हांजो पतंग आहियां, एॾा मूंखे धक्का न ॾियो, मुंहिंजो आंव फाटी पवंदो। तौरात जो आलम कंहिं वक़्त में हितां गुज़र पियो करे, हिन गारे सोर खे ॾिसी
वरी तौरात खे ॾिसे पियो ऐं निशानियूं ॾिसी करे पोइ हुन इहा ॻाल्हि कई त इहा गारे सोर उहा गार आहे जो का घड़ी आख़िरी नबी मिठो मोहम्मद करीम हिन में आराम पज़ीर थींदो। साईं मां न तौरात जे आलम जा इहे लफ़्ज़ ॿुधमि उन्हनि ॾींहंनि खां वठी मां हिन गारे सोर में रही पियो आहियां। माक जा फुड़ा चटे पत्थर चटे मां बुख उन ते पंहिंजो वक़्तु गुज़ारिया पियो तव्हांजे लाइ। ओ मुंहिंजा साईं मां वॾा टुकड़ा ऐं सोराख़ गारे सोर में कढा त हितों सोराख़ मूं मोहम्मद करीम जो दीदार कंदुमि, हितों सोराख़ मूं मिठे साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार कंदुमि, हिन टुकड़े मूं सोने साईं जी ज़ियारत कंदुमि। ओ मुंहिंजा साईं पर ख़बर तॾहिं पई जो सॼी ॻाल्हि ख़ुशबू में भरिजी वई। मां सम्झियमि त ॿिन्ही जहाननि जो सरदार गारे सोर में पहुची चुको आहे। ओ मुंहिंजा साईं मां हुन सोराख़ में उहो बि बंदि नज़र आयो, हुन सोराख़ में आयुमि उहो बि बंदि नज़र आयो, हुन सोराख़ में आयुमि उहो बि बंदि नज़र आयो। ओ मुंहिंजा साईं पोइ हीअ नरम शइ नज़र आई। मां टंगंदा आहियां त मां रुगी नूंटा ॾिनियो त मां त जीअं पेर परे करे इहा जाइ या परे इहा जाइ साफ़ थिए, इहा जेका रुकावट आहे इहा परे थिए त मां ॿिन्ही जहाननि जे सरदार जो दीदार ऐं ज़ियारत करे वठां। नबी साईं जे दीदार जे लाइ नांग हैरान, पखी परिंदा हैरान, जीत जरासीम हैरान। अल्लाह सही दुनिया नबी साईं जी आशिक़ हुई, सही दुनिया नबी साईं जी परवाह नहीं, सही दुनिया नबी साईं जी पतंग हुई। हिकिड़ो ॻोठाणो माण्हू थो अचे, नबी साईं खे फरमाए थो साईं मूंखे ख़बर पई आहे तव्हां नबी था पाण खे सॾायो, हिकिड़ी बला मूंखे नज़र में आहे, जेकॾहिं उहा बला तव्हांजे मथां शायद ॾे कलमो भरे त मां बि तव्हांजो ग़ुलाम बणजण जे लाइ तयारु आहियां। पाण साईं फरमायो कहिड़ी बला तोखे नज़र में आहे वठी हल, मूंखे उमेद आहे अल्लाह साईं में ज़रूर उहा बला मुदे शायदि ॾींदी। उहो ॻोठाणो माण्हू साईं खे वठी थो अचे, हिकिड़ो सोराख़ हो, उन सोराख़ में उहो ॻोठाणो माण्हू अंदरि लठ थो हणे, धक थो हणे, उतां गोह निकिती आहे। गोह स्पीड में माण्हुनि जो हुजूम ॾिसी करे बाज थी खाए। साईं गोह खे सॾदा करनि, ओ गोह मां मोहम्मद करीम तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहियां, तूं काॾे थी भॼे? जीअं स्पीड में तेज़ीअ सां हीअं गाॾीअ जो टन लॻंदो आहे, ईअं स्पीड में गोह टन थी ॾे, पोइ ते भॼी थी अचे। नबी साईं जे कदम वारकनि में पंहिंजो मुंहुं रखी हज़ारो क़तार रोई साईं खे फरमाए थो मुंहिंजा साईं मूंखे माफ़ी ॾियो, मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां बीठा हो जंहिंजे दीदार जे लाइ मां पाण रोज़ बरोज़ अल्लाह खां दुआऊं घुरंदी हुअसि। साईं मूंखे माफ़ी ॾियो, मां ॾाढी ग़लती कई आहे, मूंखे ख़बर न हुई साईं त तव्हां मुंहिंजे इंतज़ार में हो, तव्हां बीठा हो, मां माण्हुनि जो हुजूम ॾिसी मां भॻमि। पाण साईं जन फरमायो गो तोखे माफ़ हारजे, ॿुधाए त सयूं मां केरु आहियां? उहा बिना देर जे आवाज़ थी कढे, चए थी अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह। साईं मां शायदि थी ॾियां तूं अल्लाह साईं जो सचो रसूल आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइरो, शींहं नबी साईं जा आशिक़, परवाना नबी साईं जा शींहं। हिकिड़ो साहबी चवे थो हिकिड़ी जाइ ते मुंहिंजो आमनो सामनो थियो शींहं सां, जंहिं शींहं गजु गोड़ करे अखियूं कोड़ियूं करे हीअं मुंहिंजे तरफ़ वेझड़ो थियो। उहो साहिबी फरमाए थो मां चयोमांसि
अंत असदुल बर व अना गुलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकने तू जंग जो शिया त मां मिठे मोहम्मद करीम जो गुलाम आया साहब फरमाए तो रुगी मां ये लफ्ज चा शिया जे खिनो पानी वही आयो मुझे वेझड़ो थी आयो ऐं मुझे पेरन ते जी पांजो मुंह रखे ज़ारो कता रखे मु पानी वहेस पियो इए पियो महसूस कराए जण मुखो माफी तो वठे साहब फरमाईंदा असां हिकिड़े जंग में पहुता उते ऐलान कयो या अय्युहस्सिबा वल किलाब उखरुजू मिन हाज़ल बर और जंग जा जंगियो असां हिते जंग में मोहम्मद करीम जा गुलाम पहुताऊं मेहरबानी करे जल्द में जंग खाली कयो साहिब फरमाए तो ऐलान कंदा विया ख़बर ही न पई सॼो जंग बिना देर जे जानवरनि सां भरियल जंग जल्दी जल्दी खाली थी वियो जो हिकिड़ो जानवर भी असांखे जंगल में नज़र न आयो वॾी इज़त हुई शींहनि जे सीननि में नबी साईं जी जानवरनि जे सीननि में नबी साईं जी नबी साईं जे ज़माने में हिकिड़ा मुशरिक ऐं काफ़िर आया साईं खे फरमायो साईं तूं पाण खे नबी तो सॾाए तूं पाण खे पैगंबर तो सॾाई त भला को जंग जो जानवर तो ते शायदि दे त पोइ असां तोखे नबी मञींदासीं पाण साईं फरमायो ओ अली सोढ वञ जंगल में जेको तोखे जानवर मिले उनखे मुंहिंजा सलाम ॾेई वठी रज हज़रत अली साईं फरमायो मां जंगल जे तरफ़ वियुसि ॿियो त को जानवर जंगल में नज़र न आयो चीतो शींहुं सुम्हियो पियो हो भींडो खयुमि ऐं ज़ब करायो मांसि हज़रत अली साईं फरमायो जीअं ई जो भीन हुआसि चीतो शींहुं उथियो ईअं कावड़ में मुड़े निहारे पियो हज़रत अली साईं फरमायो मां चीते शींहं खे चयमि त सदुल बर व अना सदुल्लाह तूं जेकॾहिं जंगल जो शींहुं आहे त मां बि अलाह जो शींहुं आहियां मां सोने साईं जो गुलाम तो ॾियां मिठे मोहम्मद करीम मूंखे मोकिलियो आहे साईं तोखे सॾे थो हज़रत अली साईं फरमायो जीअं मां इहे लफ़्ज़ चयामांसि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा तोखे सॾे थो साईं फरमायो हज़रत अली साईं था चवनि वेझड़ो थी आयो शींहुं ऐं मुंहिंजे कदमनि में अची मुंहुं घसाए ऐं मूंखे ॼण इशारो करे पियो त तव्हां अॻितो हलो त मां कढंदो हलां हज़रत अली साईं फरमायो आख़िर मां हुनजो इशारो सम्झमि मां अॻितो थियुमि शींहुं ईअं पियो कढ अचे जीअं उस्ताद जे कढ शागिर्द हलंदो आहे जीअं मुर्शिद जे कढ मुरीद हलंदो आहे जीअं बाबे जे कढ पुट हलंदो आहे हज़रत अली साईं फरमायो मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त भला छो न मके वारनि जे मथां रोब विझिजे हज़रत अली साईं फरमायो मां शींहुं वधियूं बाज़ार जो रुख कयुमि अॻियों मां तो हलां पोयों शींहुं अची थो जीअं बाज़ार में दाख़िल थिया त रड़ियूं पइजियूं बाज़ार में शींहुं थो अचे काफ़िरनि में टापी पइजी वई दुकान बंदि पिया कंदा वञनि रेडियूं छॾींदा पिया वञनि वापार ऐं तिजारत छॾींदा वञनि भॼंदा वञनि रुकंदा वञनि रड़ियूं कंदा वञनि त शींहुं अची वियो हज़रत अली साईं फरमायो मके जे मुशरिकनि ऐं काफ़िरनि खे भॼंदो ऐं डुकंदो ॾिसी मां अलीअ खे ॾाढी दिलि खे ख़ुशी पहुती हज़रत अली साईं सॼी बाज़ार शींहं खे घुमाईंदो आयुसि मां अॻियों शींहुं कढा ओ जॾहिं बाज़ार पूरी थी ईअं जो चयो पोइ ते नज़र फेरायां त हिकिड़ो माण्हू बि बाज़ार में नज़र नथो अचे
सब भजिया हज़रत अली साईं फरमायो शींहं खे वठी नबी साईं वटि आयुसि साईं दे शींहं नज़र विधी यकदम फैज़ो आयो और नबी साईं जे कदम मुबारकनि में जी मुंहुं रखी रोअण शुरू कयईं साईं खे फरमाए साईं मूंखे ख़बर न हुई मांखे इल्म न हो मां बकरी खाई वेठो आहियां ओ मुंहिंजा साईं मूंखे ख़बर हुजे हा त इहो बकरियुनि जो धनार इहो तव्हांजो माण्हू आहे तव्हांजो ग़ुलाम आहे तव्हांजो आशिक़ आहे बकरियूं तव्हांजे आशिक़ जूं त मां बकरीअ में हथ ई न विझां हा साईं फरमाए छा थो ॻाल्हियूं करे छाजी बकरी चए साईं मां कल हिकिड़े जी बकरी खणी करे हुनजी चेल भञी बकरी खाधी आहे मूंखे अलाए इहो ख़्यालु थियो त अलाए उहो बकरार अची तव्हां ॾे दाई थियो आहे पाण साईं फरमायो मूंखे ख़बर ई न आहे त तूं कंहिंजी बकरी खाधी आहे कहिड़ो धनार हो न बकरियुनि जो साईं फरमायो शींहं मां इन जे लाइ तोखे सॾु करायो आहे हे मके जा मुशरिक वेठा आहिनि चवनि था त को झंग जो जानवर तव्हांजे मथां शायदि ॾे भला ॿुधाए त सयूं मां केरु आहियां चयो अल्लाह यशहदु इन्नका लरसूलुल्लाह ओ मुंहिंजा साईं हे मके जा मुशरिक अंधा थी विया आहिनि मां शायदि ॼाण रब जो कसम खणी थो चवां त तूं अल्लाह जो सचो रसूल वरी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधऊं शींहं जी वरी छा चयो कालल काफ़िरून नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा मोजज़ात अंबिया कालल काफ़िरून इन्ना हाज़ा लसाहिरुम मुबीन छा चयूं त केॾो त जादूगर आहे जो शींहं को बि कलमा थो पढ़ाए वठी बगा ॾाढो नबी साईं खे दुख थियो अल्लाह साईं फरमायो फज़क्किर इन्नमा अंता मुज़क्किर लस्ता अलैहिम बिमुसय्यिदिर इल्ला मन तवल्ला व कफर अन्यास्त क्यों सुभान अल्लाह सच्ची जाओ वाइज मां तो क्या थकदा तहां दाई नारे तकबीर शाले साहबा शाले अलबैत जमियतुल इस्लाम नारे तकबीर अल्लाह फरमायो मुझा मोहम्मद करीम गम न कर दुख न कर तुझे मथों एतिरी शइ लाज़िम आहे फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर रुॻी तूं दावत ॾेन इस्लाम जी कलमे जी रुॻी तबलीग करेन रुॻी क़ुरान जी ॿुधाइन ओ मुंहिंजा मोहम्मद करीम तूं हिननि जे करे पाण खे परेशान न कर हिननि जे करे दुख न कर इन्हनि जे करे अखियुनि मां पाणी न हार इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन्न अल्लाह यहदी मन यशा ओ मोहम्मद करीम तुझे हथ में हिदायत न आहे हिदायत मां अल्लाह जे हथ में ओ मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाई वडे शान वारो वडे मान वारो वडे मर्तबे वारो अल्लाह साईं तव्हां असांखे
मिठो मोहम्मद करीम नसीब फरमाया मेहरबानी फरमाए अड़े साईं जी पाण में सही माना में गुलामी पैदा कयो अड़े साईं जी सूरत पाण में पैदा कयो अड़े साईं जी पाण में सीरत अपनायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह सही माना मेरे साईं जी दिल में मोहब्बत पैदा कयो जंहिं साईं जा पखेड़ा आशिक जंहिं साईं जा वण आशिक जंहिं साईं जा पतंग ऐं परवाना बखेड़ा शींहं केली ऐं माकोड़ा और जंहिं साईं जा परवाना ऐं पतंग पखी ऐं परंदा मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मेहरबानी करे न साईं जो पान के सही माना में आशिक ऐं पतंग ऐं परवानो बनायो दुनिया में भी इज्जत वारा बणिजे तो आखिरत में भी अल्लाह सही बेड़ाई तहांजा पार फरमाईंदो केड़ा केड़ा नबी साईं जा आशिक हथ मथे खणो तुम्हारे सामने सब आशिको नारे तकबीर नारे तकबीर शान सहाबा शान अल बैत नबी सैयदन जे गुस्ताख हटे नबी सैयदन जे गुस्ताख हटे नारे तकबीर ता सब नबी साईं जा परवाना हो ना तो नबी साईं जा आशिक थी ऐं सोने साईं के नमाज न पढ़ी तकलीफ़ था ॾियो इहो पोइ कहिड़ो असांजो इश्क आहे हे क़ुर मजीद मुंहिंजे साम्हूं पियो आहे हिकिड़ी जलसे में हुअसि हिकिड़ो आलम सॻोरो वाइज़ करे पियो वाइज़ जे दौरान अहिड़ी ॻाल्हि कई अल्लाह शाहिद आहे वार उभा थी विया जिस्म कपकपा पियो शिकार थी वियो चई त असां कराची जी मीटिंग में हासीं उते हिकिड़ो अशी ॾाढ़ी वारो उथी बीठो पर ज़ारो कतार अखियुनि मां पाणी वहेसि पियो रोई करे हुन चयो त मूंखे मिठे साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार थियो आहे सभिनी चयसि त साईं पोइ रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे चयो रोअण जी ॻाल्हि इहा आहे त सोणे साईं जो दीदार थियो सोने साईं जो चेहरो मुबारक तो 24 जे चंड खां वधीक चमकी रहियो हो पर नबी साईं जो अखियूं मुबारक ॻाढ़ियूं नज़र आयूं जे मां साईं को पुछा फरमायमि साईं तव्हांजो चेहरो मुबारक तो 24 जे चंड खां वधीक तो चमके अखियूं मुबारक तव्हां जूं ॻाढ़ियूं थियूं नज़र अचनि ख़ैर त आहे साईं जन फरमायो मुंहिंजे अखियुनि खे तकलीफ़ ॾियण वारी उम्मत या उन वीचारे बुजुर्ग चयो मां वरी साईं खे अर्ज़ु कयुमि साईं कीअं पाण साईं फरमायो कुर्रत वईनी फी सलाह मुंहिंजे अखियुनि जो ठार निमाज़ हुई अॼु उम्मत निमाज़ छॾे मां मोहम्मद करीम जे अखियुनि खे तकलीफ़ पहुचाई आहे असांजो इहो इश्क आहे इहा असांजी मोहबत आहे जो असां नबी साईं खे तकलीफ़ था पहुचायूं अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदासीं जो इंशाअल्लाह सब नारे तकबीर शान सहाबा शान अल बैत नबी सैयदन जे गुस्ताख हटे नबी सैयदन जे गुस्ताख हटे नारे तकबीर अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो चो इंशाअल्लाह नमाज पढ़ी सोने मोहम्मद करीम जे अखियुनि खे ठारींदा वाइज़ करे 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 असांजा हाल मसौरा थकी था पवनि नमाज बि अञा मुस्लमाननि में पैदा न थिया
चंगा भला माण्हू नमाज़ में सुस्ती कयूं वेठा आहिनि। नबी साईं फरमायो जेको नमाज़ पढ़े थो इहो सम्झो मुस्लमान आहे, इहो आशिक़ आहे। जेको नमाज़ नथो पढ़े इहो सम्झो त इहो मुस्लमान ई न आहे, इन में ईमान ई न आहे। अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह पक्का नमाज़ी थींदा। कहिड़ा कहिड़ा पक्का नमाज़ी थींदा? हिकिड़ा अञा हथ सुस्तीअ में हेठि नहीं नियत में भॾण अथनि, निंड थी अचेव? मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, महिरबानी करे पाण में नमाज़ पिया। नबी साईं फरमायो नमाज़ी जी मां क़यामत जे ॾियारे पाण मोहम्मद करीम सिफारिश कंदुसि। साईं फरमायो बेनमाज़ी खे मां पंहिंजे वेझो ई अचण न ॾींदुमि। 700 क़ुरान अज़ीम जूं आयतूं नमाज़ जे बारे में। अॼु मुस्लमाननि खे नमाज़ वणे ई नथी। गुलामीअ रसूल में मौत भी कबूल, मौत कबूल आहे, बाक़ी नमाज़ असुल न पढ़ंदा। वाह जा इश्क पैदा थिया। इहो इश्क आहे। आशिक़ तो उहे चौबा आहिनि जो माशूक़ जी हर ॻाल्हि लबैक करे अखियुनि ते रखी उन जी ॻाल्हि ते अमल करे ॾेखारे। दुनिया जो को माशूक़ तव्हांखे चवंदा त मूंखे लख वारी मोबाइल त वठी ॾे, त पिनी सिनी बि वठी ॾींदा। हिकिड़ो चइबो जॾहिं दुआ थो घुर, मां चयो छो कहिड़ी दुआ घुरां? जॾहिं दुआ इहा घुर त अबो मरे। मां चयो पिणे खे छो थो मारे? चइसि अबे हेॾियूं ॿियूं बीठियूं आहिनि, हिकिड़ी में बि मूंखे नथो ॾे जो मां में विकिणी पंहिंजे यार खे स्कूटर वठी ॾियां। दुआ कर साईं, वाइदे सां 20,000 तोखे बि ॾींदो। इहा दुआ घुर त अबो मरे, बस मां में हिकिड़ी अबो हेॾो मोह पियो सभु रोइण में हूंदा, मां में काए खणी विकिणंदुसि। अहिड़ा माण्हू बि इश्क में माण्हू थो थी वञे न। असां अहिड़ा नबी साईं जा आशिक़ आहियूं जो सोणे साईं खे वेठा तकलीफ़ न पहुचायूं, नमाज़ बि नथा पढ़ूं। कुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमायो कीमुस्सलात व आतुज़ ज़कात वातसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फन्निअमल मौला व निअमन नसीर। बीजा दे अल्लाह फरमाया कीमुस्सलात व अक़रिज़ुल्लाह, अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात व अक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना। अल्लाह फरमाया अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब व युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। पते दी
कुरान मजीद मुझे हथन में आ जैमें नमाज ना है अल्लाह शाहिदा वो क़यामत जे ॾियारे जहन्नम जी बाहि खां नथो बची सघे भले हज करे लख भले उमरा करे लख भले ज़कातूं ॾे भले सखी थे पर जे नमाज नथस अल्लाह शाहिदा हे कुरान मजीद मुझे हथन में आ वो जहन्नम जी बाहि खां न बची सघे तव्हां चाहियो था त असांजा बच्चा ॿार जहन्नम जी बाहि में पवनि ॻाल्हायो नथा तव्हां चाहियो था त तव्हांजो जिस्म नफीस ऐं नाज़ुक जहन्नम जी बाहि में पवे पोइ जो इरादो कयो जो पक्का नमाज़ थींदा नमाज न कई अल्लाह पंहिंजो दीदार नसीब फरमाईंदो फरमाए फमन कान यरजू लिका रब्बिह फलियामल अमलन सालिहा नमाज न कई अल्लाह सही हथन में सोना कंगण पाराईंदो मथन दे सोना ताज रखाईंदो बिश्त जा रेशम जा पट जा वॻा पाराईंदो यहल्लून फीहा मिन असाविर मिन ज़हब वल्लुलुआ वल्लुलुआ लिबासुम फीहा हरीर नमाज न कई अल्लाह सही बिश्त जे बंगलन में विहारींदो फीमा ऐनान नज़्ज़ाख़तान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान बेनमाजी जहन्नम जी बाहि में पिया सड़दा रहियूं पिया कला दाहूं पिया कला मलाक पिया गुरदानम एक खल जहन्नम जी बेनमाजी लहंदी भी चढ़दी थुअर जो पिया खाईंदा तुस्का मिन आइन नानिया टकर जहन्नम जो पाणी पिया पींदा मिस्टी माण्हू पिया नहरनि जा मज़ा वठंदा नमाज़ी माण्हू पिया नहरनि जा चस्का वठंदा फीमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाइरो पाण संभालियो नमाज पाण में पैदा कयो मांखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए सचो नबी साईं जो आशिक़ ऐं परवानो असांखे तव्हांखे बणाए दुआ आहे त अल्लाह साईं मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ मंज़ूरी मक़बूल फरमाए असांजे भाउ हज़रत मौलाना साईं अली असगर साहब जी महिनत अल्लाह क़बूल फरमाए अल्लाह साईं जी उम्र में सेहत में जिंदगी में बरकतों नसीब फरमाए ऐं मस्जिद शरीफ ऐं मदरसे के अल्लाह ता क़यामत ताईं आबाद ऐं शादाब फरमाए अल्लाह इन जलसे के पंहिंजी बारगाह में मंजूरी मक़बूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह से पंहिंजी बाज फरमा राम फरमा करम फरमा अल्लाह से सब गुनाहगार हूँ एबदार हूँ खतादार हूँ जेड़ा तेरा हूँ तुझा बाना हूँ रहम जी नजर फरमा करम जी नजर फरमा बाज जी ए इलाहुल आलमीन सभिनी के पंजगाना नमाज जी पाबंदी नसीब फरमा ए इलाहुल आलमीन सभिनी के नबी साईं जो सच्चो आशिक़ ऐं पतंग ऐं परवानो बणा ए इलाहुल आलमीन तू रहीम आ तू करीम आ तू अरहमुर राहिमीन आ सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंजूरी मक़बूल फरमा अल्लाह से ये सब
हिन महिल ताईं तुंहिंजे क़ुर अज़ीम जी मोहबत में इश्क में वेठा आहिनि अल्लाह साईं सभिनि जो वेहण क़बूल फरमा ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा अल्लाह साईं जेसि ताईं असांखे दुनिया जे जान मिराए सचो ऐं पको मुस्लमान करे रहा इलाहुल आलमीन जेके परेशान आहिनि उन्हनि जी परेशानी रफ़े फरमा जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे शफ़ा कामिला ऐं आजिला नसीब फरमा अल्लाह साईं जेके कर्ज़नि में वरिता पिया आहिनि उन्हनि जा कर्ज़ रफ़े दफ़े फरमा इलाहुल आलमीन सही माना में सभिनी खे नबी साईं सां इश्क नसीब फरमा मोहब्बत नसीब फरमा प्यार नसीब फरमा अल्लाह साईं जॾहिं पाण घुराए त कलमे वारो मौत शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाए वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद माशाअल्लाह।